ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शहदादकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलज़ार अहमद चांडियो। शहदादकोट सिंधु दरिया न रुगो असांजे जियापे जो मसइलो आहे, पर असांजे ईंदड़ नसुलनि जी बका जो सामिन पिणु आहे। तंहिं करे सिंधु ते को बि कैनाल मंज़ूर न आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार तरक़ी पसंद पार्टी सिले कंबर शहदादकोट सदर कामरेड हयात तुनियो शहदादकोट में वर्कर्स इजलास खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त कैनालनि वारे मसइले ते एसटीपी पहिरें ॾींहं खां अमली तरह जिदोजहद जे मैदान में आहे। जिदोजहद जे पहिरें मरहले में सखर बबरलो बाईपास हटड़ी बाईपास सकरन बाईपास कोनर हाउस अॻियां हज़ारे माण्हुनि जा शानदार धरना 18 डिसंबर ते सॼी सिंध में तारीख़ी शटरबंद हड़ताल ज़रिए वफ़ाक़ी सरकार ऐं पंजाब खे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंधी क़ौम कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण वारे सिंध दुश्मन मनसूबे खे कामयाब थियणु कोन ॾींदी। जॾहिं त जिदोजहद जे ॿिए मरहले में डॉक्टर कादिर मक्सी पारां जागरता मुहिम ज़रिए क़ौम खे मुतहद करण लाइ सॼी सिंध में जलसा करे रहियो आहे। उन सिलसिले में 29 जनवरी ते शहदादकोट में पिणु जलसो कयो वेंदो। उन मौक़े ते जलसे खे कामयाब बनाइण लाइ रिथाबंदी कंदे सॼे शहर में पार्टी झंडा लॻाइण, शहर जे अहम चौकनि ते कैंपूं लॻाइण, शहर अंदरि तोड़े शहर जे पसकिरदाई जे ॻोठनि में अनाउंसमेंट कराइण, कार्नर गॾिजाणियूं कराइण, हारियुनि मज़दूर आबाद करण, ज़मींदारनि शहरनि ऐं कारोबारी माण्हुनि सां राब्ता करण, सोशल मीडिया कवरेज करण समेत मुख़्तलिफ़ कमनि लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं पिणु जोड़ियूं वयूं। इजलास में स्टाफ मरकज़ी अॻवान सदर सुमरो, ज़िले अॻवान शबीर मक्सी, रशीद मक्सी, इमदाद सुमरो, ज़ाहिद मक्सी, ग़ुलाम अली मक्सी, मोहम्मद अली मंगरियो, फारूक चावड़ो ऐं सोनू ख़ान कारड़ो समेत वॾे अंग में कारकुन पिणु शिरकत कई।